पास में ही जज आयो असी थोरा आहियूं ऐं जज आयो। अच्छा मुझे आवाज़ कौन पे अचे ईअं? अच्छा ऐं परे थी आयो इन करे। टे दफ़े जने वरी मोटी तो अचे जिब्रील अलैहिस्सलाम त अल्लाह फरमाए तो अञा हिक भेरो वञ, अञा हिक भेरो वञ के आलम खां कुछ पढ़ियो हुजे तब माफ़ी आहे। मोटी ईंदो चवंदो या अल्लाह हुजे तो पढ़ियो बके मौली वट कोन आया। चार दफा जले ना करे विजंदो कुछ बि कोन छो वा करीम मुंहिंजा रब्बा वा तो जी रहमत बुधी दिल ठरी पई। अल्लाह फरमा जिब्रील आखिरी पंध कर, आखिरी पंध कर। चई या अल्लाह कहिड़ो? चई अञा हिकिड़ो सवाल कर के मौलवी सां प्यार आहे तोखे या न? के मुझे आलम सां प्यार कंदो हुजे तब ता माफ़ी ॾिया। चवंदो न सयाऊं कोन सुञाणा कोन प्यार की करियां मुझियो कम बि कोन कयो। जॾहिं मोटे तो हदीस जा लफ़्ज़न मायूस थी करे निमाणो थी जिब्रील मोटे तो रब केॾा वड़ कया तब इनखे माफ़ी कान मिली। जॾहिं मतलब पंजों सवाल पूरो थींदो मोटी ईंदो या अल्लाह हो त चए त मूं कंहिंसां प्यार बि मौलियन सां कोन कयो। अल्लाह फरमाईंदो जिब्रील अञा हिकिड़ो पंध कर। जा करीम रब्बो अञा हिकिड़ो पकड़। साईं चवंदो बाक़ी साईं रहियो छा? न मोहबत करे न वेठो आहे न सोबत में न कचहरीअ में न ॿियो न थियो बाक़ी रहियो छा? अञा छा पुछे तो? अल्लाह फरमाए तो इन्नी आलम माला तालम जेके आऊं ॼाणा तूं नथो ॼाणे। अञा हिकिड़ो सवाल करे मुंहिंजा अल्लाह कहिड़ो? चई वञी चओ कि मौलवीअ जे दोस्त सां जे तुंहिंजी दोस्ती हुजे तब माफ़ी कि आलिम जे दोस्त सां दोस्ती हुजे मौलवी सां न हुजे मौलवी जे दोस्त सां जे दोस्ती हुजे तब माफ़ी ॾियण लाइ तयार आहियां। हलायो त ॿुधायां अतुर हणो खुशबू अचे या न? ॻाल्हाए अतर लॻाइण सां हणंदोस आऊं हाजी साहब की खुशबू ईंदी। ॻाल्हायो अतर हणण सां पासे वारे भाउ तां नालो कहिड़ो? अकरम भाउ खे खुशबू ईंदी, चाचा खे खुशबू ईंदी, साईं खे ईंदी। हणंदोस आऊं खुशबू हीअं पखड़जंदी। आलम सां गॾु वेहण सां जीअं अतर जी खुशबू मिलंदी आहे तीअं फ़ाइदे वारी मग़फ़िरत जी बि मिलंदी आहे। पोइ मदीने जी मीर फरमाए त आलिम जो मौत ॾिसण इबादत आहे। ख़ुदा जेस रब्बानी आलिम जो मौत ॾिठो हुन मूं रसूल जो दीदार कयो। साईं बायज़ीद बुस्तामी रोनो छाला वो आलिम हो वो बुजुर्ग हो हू वली हो जे ऐलान कयो। मुरीदन विच में ऐलान करे चई पाको मुझो मुरीद हुजे या न हुजे मुझो नालो याद रखो। बायज़ीद बुस्तामी ये क़यामत ॾींहुं किथे रब वटि झिरजी पाओ गुनाहन में त रब खे चइजां अल्लाह असीं बायज़ीद जा चाहण वारा आहियूं भले मूंखे ॾिठो न हुजे मुझा मुरीद न हुजो रुगो रब खे चइजां मुझो नालो त अल्लाह सां बायज़ीद बुस्तामी जा असीं चाहण वारा आहियूं। ख़ुदा मुझे नाले जी लज रखंदो आंखे माफ़ी ॾेई छॾींदो। जे नौकर जे नाले में एतरी ताकत हुजे त मदीने वारे मीर जो शान छा हूंदो? चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमा बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जेॾी महिल कुते ॻाल्हायो साईं रोई वेंदो। मुरीदन पुछो क़िबला रो छो था? छाला कुते छा चयो? चई कुते मूंखे चयो साईं ॻाल्हि ॿुध तव्हां कहिड़ो नेकीअ जो कमु कयो आहे जे अल्लाह अव्हां खे इंसान बणायो पाक बणायो ऐं मूंखे कुतो बणाई। मुंहिंजो जुर्म कहिड़ो आहे? मूंखे पलीत बणायई।
अखर बुधी मुखे अल्लाह जे शुक्राने जा लुड़का मुझे अखिन में आया त मुझा रब वाके असां दरखास्त कौन दिनी हुई त असां के कुत्तो बना जा इंसान बना या असां के गधे बना या जानवर बना और अल्लाह तो करम कया असां के कुत्ता जानवर बिला कौन बनाया तो असां के सोनी शक्लू दिनियो ऐं मदीने वाले मीर जो उम्मती बनायो ने उन करीम जा करम केतरा उन करीम जा करम केतरा सा हिकड़े वार जो थोरो सोने नबी जो लाए नथा सगऊं शान दिस मुझे दिल पर नबी जो पांता फरमाइन अल्लाह मुखे नूर मां पांजे नूर मां ठायो पर जड़ी मन जमीन ते आयो त लठ छमिया मां हलीमा जी बकरियों पियो चारे अब गालायो अम्मा हलीमा जी बकरियों पियो चारे हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे सोन नबी जो चाचो हजरत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो एकड़े दी बैठो मुझे दिल पर नबी जी कचहरी में साईं फरमाइन ता चाचा मुझे नंढपण जी गाल का याद हुजे न त बुधा नंढपण जी गाल याद का तोखे जी हां चई मुखे याद 12 बजे टाइम हो दिए जो काड़ो मुझी दिल चई त घर चक्कर दई अचा मुझे भा जो घर हो घर आयो तो तू पींगे में हुए मुझा साईं 12 बजे टाइम हो त मूं तोखे कच्छ में खयो पांजे घर खणी ते वियुस काड़ो ततल हो पर जेडी मल बाहर आयुस तो त ऐलान 40 साल का पो कयो त नबी आया पर मूं तुझा मौजूजा पिंगे में ॾिसी वरता त तू नबी आ तो त 40 साल का पो ऐलान कयो नबी आया पर जेडी मल मूं पिंगे में खणी काड़े में आयो या मथा ककर आयो तो मथा छा करे वियो घरा बाहर निकतो या पांजे अंगण ते पहुतो या मुझी 32 बकरियों हुयूं बकरियों सब फड़ विजी डोड़ंदे मुंह ते आयूं मूंसो मुझे हथ में न घाए न अन्ना न फुसो आ कुछ कोने ये बकरियों मुदा छाला पई डोड़ंदी अचन जदी मल आयूं त सभई नारण लगियूं सोहे नबी तो जे मोह में साईं जो चाचो को बुधाए वो जो दीदार करण लगियूं एक बे जे पोया अदब साईं पी करे लैन करियो दीदार कंदे वयूं पोया हटंदे वयूं वडड़ी बकरी जेकी हुई मुझी वो मुझे पेरे ते वेही रही मुझो पेर दुखियो हिकड़े हथ में मुझा दिल पर तू हुए हिकड़ी बा मुझी बांधी हुई मु बकरी के कन्न में झले उथारियो पर उठी कोन मुझो पेर दुखियो थे मु बुजन में झले छिक्यो जेडी मल जोरा दे उठी मुझा पेर पे दुखन बकरी मुझी पहरी वो हुई सब बकरियन जी मां नानी हुई मुझे मल जोरा दे छिक था उथारियो जेडी मल बकरी मु सा गाला चई अब्बास ये तो जो कोन असां जो भी नबी आ ये तो जो कोने असां जो भी नबी आ ओ मुझा दिल पर असां के पिंगे में ही खबर पइजी वई त तू नबी थी आयो आई जोरा ते ॻाल्हायो तू छा थी आयो आई हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो असां मुसाफिरी ते वियासीं वापार ते केडा व्यावासी जोरा ते ॻाल्हायो केडा असां वापार ते व्यावासी मुंहिंजो दिल पर नबी उठते आऊं बि साईं सां गॾु उठते सब गॾु पिया वञूं अबू जहल बि आ त ॿिया माण्हू ॿिया न 200 उठल आहिनि असां पिया वञनि हिकिड़े जबलनि जे विच मां असांजो काफ़िलो हेठि लथो जागो पिया सुम्ही रहिया असांजो काफ़िलो हिकिड़े जबलनि जे विच मां हिकिड़े हेठि लथो उन जबलन जे विच में हिकड़ो मर्सिया घर इबादत घर मस्जिद ठहियल हुई उन में हिकड़ो अल्लाह जो कामिल वली आलिम दीन मजहब जो ईसाई मजहब यहूदी मजहब जो आलिम हो जंहिंजी उम्र 400 साल हुई घणा साल
400 साल वा मुर्स अहिड़ो इबादत गुज़ार हो त सॼी ज़िंदगी कॾहिं कंहिंसां कोन ॻाल्हाईंदो हो, पंहिंजी इबादत में लॻो पियो हूंदो, न ॿार निकिरंदो हो मस्जिद खां, न कंहिंसां ॻाल्हाईंदो हो। पर साईं अबू बकर सिद्दीक़ था फरमाइनि, उन जा शागिर्द उन सां गॾु मस्जिद में वेठा इबादत कंदा हुआ। पोइ हिकिड़े ॾींहुं सुबुह मां डेली चढ़ंदो हो जबल ते, सिर्फ़ चढ़ी करे ईअं मदीने खां जेकी गस ईंदो मके खां, उन मके वारे गस ॾांहुं नारींदो हो, वरी लही करे पंहिंजे कमरे में वेही रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं असां जेॾीमहिल असांजो काफ़िलो जबलनि जे विच मां जेॾीमहिल हेठि लथो आहे, उन टाइम ते पोड़ो बिना शागिर्दनि जे तकिड़ो निकितो ऐं निकितो जल्दी जबल ते चढ़ियो। शागिर्द पोयां मिड़ंदे विया, साईं केॾां? चई थोरो सब्र करियो, थोरो सब्र करियो। चई सब्र कहिड़ो? चई हेॾां जोड़े ॾेखारियां। चई कहिड़ो? चई जबलनि जे विच में ॾिसजो ॾींहं जो चंड पियो अचे। वो जबलनि जे विच में ॾिसो 400 साल वारो पोड़ो पियो चयो, हेठि जबल ॾिसो केरु पियो लहे। साईं तो जो नज़र पए पियो, तेज तो उठ पिया लान, छा ॾिठो न? चई ऐं कोन सम्झंदा, ऐं कोन सम्झंदा, गिलास ॾियो, जग ॾियो, जल्दी लहू उथी अतां। साईं केॾां? जो साम्हूं जेकी वण बीठो आहे झंग में, कस खां इलाही परे हो हिकिड़ो सुकल वण बीठो, सुकल पुराणो थुड़ ईअं बीठल हो। इहो पोड़ो जग गिलास खणी उन वण जे पासे में वञी वेही रहियो। शागिर्द चवणु लॻा, साईं हे केरु थो अचे झंग में, गस हेॾा मकड़ीअ खां हीअं पियो मटे, तूं हिते वेठो आहीं। की छुटो आयो, छुट आयो, मूं किताब में पढ़ियो आहे आख़िरी नबी लंघंदो हितां वण, इन वण जी छां में अची वेहंदो। जे इत अची वेठो ते सुकल